सभिनि साथियुनि खे सलाम जेके दोस्त हिते मौजूदु आहिनि ऐं जेके असांखे लाइव ॿुधी रहिया आहिनि सभिनि खे क्रिटिकल स्टडीज़ फोरम जे प्लेटफॉर्म खां अधिकार। कोविड जे करे ज़रूरु ही सर्किल जेको आहे डिस्टर्ब रहियो आहे, पर तंहिं हूंदे बि असां कोशिशि कई आहे त जॾहिं जॾहिं बि असांखे मुमकिन थी सघियो आहे असां ही सर्किल ऑर्गेनाइज़ करण जी कोशिशि कई आहे। ऐं हाणे उमेद इहा आहे त ही सर्किल असीं मुसलसल हर हफ़्ते ई मुनक़िद कंदा रहंदासीं। हिन सर्किल्स में असां जेका ही सीरीज़ खई आहे उहा सिंध सीरीज़ आहे ऐं सिंध सीरीज़ जा जेके पोयां असांजा सर्किल हलिया आहिनि उन्हनि में असां सिंध जी जेका तारीख़ आहे उन जा मुख़्तलिफ़ जेके दौर आहिनि उन्हनि ते सर्किल लिखिया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको असांजो अॼु जो टॉपिक आहे उहो आहे सम्मा दौर ऐं उनखां पोइ जेका अरगूनी काह थिए थी उहा असीं डिस्कस कंदासीं सर्किल में। हिन खां पहिरीं जेको असांजो सर्किल थियो उन में असां सम्मा दौर जा जेके बि एस्पेक्ट्स हुया उन ते असां डिस्कस कयो हुयो त उनमें असां इहा ॻाल्हि रखी हुई त सम्मा जेके आहिनि उहे राजपूत हुया ऐं सूमरनि जी दरबार में हुया ऐं फ़ौज संभालींदा हुया, फ़ौज में कमु कंदा हुया। उनखां पोइ अमीर सूमरो जेको आख़िरियों आहे उन खे क़तल करे ऐं सम्मा जेके आहिनि हुकूमत में अचनि था। ऐं सम्मा जी डेवलपमेंट हीअं थिए थी त दहली हुकूमत तरफ़ां हिकिड़ो अमलदार सेवण में अचे थो, उनखे मलिक रतन नाले उहो माण्हू हिते अची अमलदारी करे थो ऐं सेवण में हुकूमत संभाले थो दहली हुकूमत जी। छाकाणि उन वक़्तु सेवण बखर खां वेंदे मुल्तान ताईं जेके इलाइक़ा हूंदा आहिनि उहे दहली सल्तनत जे अंडर हूंदा आहिनि ऐं सूमरा जेके हुकूमत कंदा आहिनि उहो ठट्टो, बदीन, सिजावल ऐं इन तरफ़ उन्हनि जी हुकमरानी हूंदी आहे। सो जीअं ई हुकमरान उते मलिक रतन खे अमलदार करे रखंदा आहिनि त उन्नड़ नाले हिकिड़ो समूह उहो लश्कर कशी करे ऐं विढ़ंदो आहे मलिक रतन सां ऐं मलिक रतन खे मारींदो आहे। पोइ जेके ॿिया सरदार हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त हीअ माण्हू आहे जेको हाणे सिंध खे संभाले सघे थो, छाकाणि त सूमरा तमामु वीक थी चुका आहिनि ऐं पोइ उनखे जाम जो लक़ब ॾेई हुकूमत में उहे माण्हू आणींदा आहिनि। ऐं 1351 खां सम्मनि जी जेका हुकूमत उहा शुरू थी थिए सिंध में। असां इहो बि ॾिठोसीं त सम्मा जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे हुकमरान थी रहनि था, पर मशहूरु जेके हुकमरान आहिनि उहे असांखे ॿ वॾा नाला मिलनि था। उनमें हिकिड़ो जेको आहे उहो जाम तमाची जंहिंखे लतीफ़ साईं पंहिंजी सुर में सुर कामोद में उनखे ॻायो आहे, सोणी जा नूरी जे हवाले सां ऐं कींजर जे हवाले सां उहो मशहूरु थी रहियो आहे। उनजो नालो त पोइट्री जे हवाले सां सभिनि खे मिले थो। ऐं ॿियो जेको हुकमरान सम्मनि जी हुकूमत में तमामु वॾो हिकिड़ो हुकमरान आहे ऐं सिंध दोस्त हुकमरान उहो जाम निंदो आहे ऐं जाम निंदे जी हुकूमत 1462 खां शुरू थिए थी वेंदे माण्हू 1508 में जॾहिं वफ़ात थो करे तेसि ताईं हू सिंध हुकमरानी करे थो ऐं हू हिकिड़ो साफ़ ऐं इंसाफ़ ऐं अदल पसंदि माण्हू हूंदो आहे ऐं ठटे में हुकमरानी कंदो आहे। ठटे खे जेको हिन वक़्तु जेको ठटो असांखे शहर मिले थो उनखे नयसर जेका अदावत थिए थी उहा जाम निंदो कंदो आहे। इहा असां सभु शयूं डिस्कस कयूं हुसीं। सम्मनि जे दौर जी जेका समाजी ज़िंदगी आहे उनखे बि असां डिस्कस कयो हुओसीं ऐं उनखां वेंदे पॉलिटिकल जेका लाइफ हुई सम्मनि जी जेका थी उन जा जहिड़ा पाण में रहिया जेके या दहली सल्तनत सां या उन्हनि सां जेके विढ़ंदा हुया उनजी मिलिट्री ते बि असां डिस्कस कयो हुयो। पर अॼोकी जेका ख़ासि निशिस्त आहे असांजी अॼोकी जेका वेहक आहे इन में 2-3 पासा असीं ख़ासि तौर ते ॾिसंदासीं। हिकिड़ो त सम्मनि जो ज़वाल कीअं थो अचे ऐं अरगूनी काह जेका थिए थी उनजा कहिड़ा कहिड़ा सबब आहिनि जो हू अरगूनी ते काह था करे अचनि। ऐं जो वॾो जेको आहे उहो टॉपिक जेको हिन जेको सब टॉपिक आहे उहो आहे त सूफ़ीज़म ऐं तसौफ़ जी हिते प्रचार कीअं थी थिए हिन दौर में सूफ़ीज़म कीअं थो वधे। सम्मा जॾहिं जाम निंदो गुज़ारे थो वञे 1508 में त दूल्हा दरिया ख़ान जाम निंदे जो उन वक़्तु सिपह सालार हूंदो आहे ऐं फ़ौज जो त जाम निंदो वफ़ात करण महिल दूल्हा दरिया ख़ान खे पंहिंजो पुटु ॾींदो आहे, चवंदो आहे त हीअ हाणे तुंहिंजे हवाले आहे, छाकाणि त जाम फेरोज़ नंढो हूंदो आहे पर तमामु वीक हूंदो आहे। पर पोइ जाम जॾहिं वफ़ात थो करे जाम निंदो त दूल्हा दरिया ख़ान ऐं ॿिया चवनि था त हाणे जाम फेरोज़ खे पाण तख़्त ते विहारियूं था, छाकाणि त हुकमरान जी फैमिली मां इहो ई माण्हू आहे, अहिड़ो माण्हू को लाइक़ कोन्हे जेके असीं हुकमरान कयूं। कुझु माण्हुनि जी इहा राय हूंदी आहे त जेसि ताईं जाम वॾो थिए जाम फेरोज़ तेसि ताईं हुकूमत जूं वागू जेके आहिनि उहे दूल्हा दरिया ख़ान जे हवाले कयूं। पर पोइ
दूल्हा दरिया ख़ान वारा ऐं ॿिया जेके चवंदा आहिनि त हीअ उन हुकुमरान जी ख़ानदान मां आहे, तंहिंजे करे हिनखे ई हुकुमरान कजे। पर जाम फेरोज़ वीक हूंदो आहे, हुकुमरान त थींदो आहे, पर बहरहाल वीक हूंदो आहे, हुनखे इंतिज़ामी मामला ऐं ॿी संभालण जी का सूरत न हूंदी आहे। उनजे करे हू घणेई भाङे जेको आहे अयाशनि में वक़्तु गुज़ारींदो आहे ऐं घणो वक़्तु हरम में गुज़ारींदो आहे। उनखे ॿाहिरि जा जेके मामलात आहिनि सिंध मुल्क जा, उन सां जो को सरोकार को ख़ासि कोन हूंदो आहे, उहे मामला सॼा संभालींदो आहे दूल्हा दरिया ख़ान। पर पोइ ॿिया जेके दरबारी हूंदा आहिनि, जीअं त उन वक़्त में पैदावार असां पहिरीं डिस्कस कयोसीं त एग्रीकल्चर तमामु घणी थींदी आहे, पैदावार तमामु घणी थींदी आहे, ऐं जीअं ई पैदावार तमामु घणी थींदी आहे त दरबार में जेके ॿिया माण्हू हूंदा आहिनि उहे उन पैदावार जो ग़लति इस्तेमालु कंदा आहिनि। जीअं ई ग़लति इस्तेमालु करणु शुरू कंदा आहिनि त दूल्हा दरिया ख़ान उनखे रोकींदो आहे, ऐं उन्हनि दरबारनि जे विच में ऐं दूल्हा दरिया ख़ान जे विच में क्लेश पैदा थी पवंदो आहे। ऐं जाम खे जेको जाम फेरोज़ नंढो हूंदो आहे, उनखे हुकूमत जी का ख़बर कोन हूंदी आहे, तंहिंजे करे हू दूल्हा दरिया ख़ान सां सुठो ट्रीट न कंदो आहे। ऐं दूल्हा दरिया ख़ान नेचो तां कावड़ जी ऐं पंहिंजो जेको गाहन वारो ॻोठ आहे LTN जे पासे में, बाग़बान जे पासे में, उते अची वापसि पंहिंजी जेका जागीर जाम निंदेनि खे ॾिनी हुई उनखे संभालींदो आहे। हाणे दूल्हा दरिया ख़ान जे हवाले सां अगरि ॾिसिजे त दूल्हा दरिया ख़ान नंढो हूंदो आहे, कंहिंजो नालो क़बूलियो हूंदो आहे, पर पोइ अॻियां हली जाम निंदे खे जॾहिं ही मिलंदो आहे लावारिस जी सूरत में, त हिन जो नालो दूल्हा दरिया ख़ान ख़ान ए आज़म अहिड़ा हिनखे लक़ब मिलंदा आहिनि। ऐं हीउ अॻियां होशियारु हूंदो आहे अॻियां अची, ऐं हीउ जेको इंतिज़ाम संभालींदो आहे, ऐं पोइ जेको सिफ़ा सालार थींदो आहे सिंध जो हिकिड़ो सूरमो थी असांखे अॻियां उभरंदो आहे। पर जाम कंहिं बि हवाले सां हुकूमत हलाइण जे क़ाबिल कोन हूंदो आहे, ऐं जाम छा कंदो आहे, पंहिंजा जेके माण्हू रखंदो आहे कैबिनेट में ॿिया, उहे बि अरगून ऐं अहिड़े क़िस्म जा तुर्खान उहे माण्हू हूंदा आहिनि। उहे जॾहिं हिते ॾिसंदा आहिनि त दूल्हा दरिया ख़ान त कावड़जी वियो आहे, पोयां हिन जी हालति सम्मन जी तमामु वीक आहे, त हू छा कंदा आहिनि जो शाह बेग अरगून खे लिखी मोकिलींदा आहिनि त तव्हां हिते आसानी सां का करे अचो सिंध में ऐं पंहिंजी हुकुमरानी क़ाइमु करियो। त हुनखे इहा बि हिकिड़ी वच मिली वेंदी आहे। पर पोइ जाम ॾिसंदो आहे त मूंखां इहा शइ संभाल बि कोन, त वरी पोइ पंहिंजी माउ खे वठी ऐं साण करे दूल्हा दरिया ख़ान वटि वेंदा आहिनि। हुनखे चवंदा आहिनि त असांजा जेके आहिनि असां सां हिते जंगू बि थियूं आहिनि, ऐं अरगून काहे आया आहिनि ठटे ताईं, तव्हां हाणे असांखे उहो बचाए ॾियो। पहिरीं बि जंग लॻी चुकी हूंदी आहे हिननि जी, जंहिंमें अरगून जेके आहिनि उहे सिंध में काह करे चुका हूंदा आहिनि, ऐं हू ठटे में अची काह कंदा आहिनि ऐं जाम भॼी वेंदो आहे। फ़िलहालु त पोइ पंहिंजी माउ खे वठी ईंदो आहे हिन वटि दूल्हा दरिया ख़ान वटि, ऐं दूल्हा दरिया ख़ान खां पोइ वरी परचाए वठी ईंदा आहिनि। ऐं दूल्हा दरिया ख़ान पोइ हिकिड़ी जंग जी तयारी कंदो आहे बाक़ाइदे हुननि सां विहनि जी, ऐं पर उहा जंग तारीख़ में ॾिठो वञे त दूल्हा दरिया ख़ान वारा हारींदा आहिनि, पर हरफत सां ऐं चालाकी सां दूल्हा दरिया ख़ान उहा जंग खटींदो आहे ऐं वापसि रिवाइवल आणींदो आहे। 5-10 सालनि जो जेको पीरियड आहे सम्मन जो, उहो वापसि जेको आहे थींदो आहे। पर उन में वरी बि जाम फेरोज़ जा जेके धंधा आहिनि उहे साॻिया हूंदा आहिनि, ऐं हुनजी कंहिं बि क़िस्म जी का बि हुकूमत खे अॻियां वधाइण जी ज़रूरत माना हू महसूसु कोन कंदो आहे त हाणे कीअं पई हुकूमत हले, सिंध में छा थी रहियो आहे, हुनजो अहिड़ी माना सफ़ा वीक चइजे। ऐं सम्मन जो जेको सफ़ा नाअल हुकुमरान चइजे त उहो ही माण्हू हो जाम फेरोज़ हो, जंहिं हथ सां हिकिड़ी ठहियलु हुकूमत हुई उहा हिन विझाई। हाणे अरगूनी जेका का आहे उनजा 2-3 सबब असांखे मिलनि था। पहिरियों सबब इहो मिले थो त शाह बेग अरगून उहो हुकुमरान हूंदो आहे हरात में, ऐं उते ई उनजी जेका आहे उते पायो विझंदो आहे पंहिंजी हुकूमत जो, छाकाणि त सुल्तान हुसैन जेको ईरान वारो हूंदो आहे उहो उन्हनि खे ज़रूरत पवंदी आहे त हू अरगून या ॿिया माण्हू पंहिंजी हुकूमत में रखे, त जीअं ईरान जी हुकूमत रही सघे ऐं मंगोल ऐं विच एशिया खां असांजे जेके हमला थियनि उनखे हीअ अरगून रोकीनि। पर पोइ जॾहिं हीअ हरात ते हुकुमरान थी ईंदो आहे त हीअ ॾिसंदो आहे त न सुल्तान हुसैन वारा ईरान में मूंखे हिते रहणु ॾींदा, न वरी बाबर ऐं अफ़गानिस्तान वारा ॿिया जेके आहिनि उहे मूंखे रहणु ॾींदा। तंहिंजे करे मूंखे इहा ज़रूरत थी महसूसु थी आहे, अरगूननि खे इहा ज़रूरत महसूसु थी त हू अहिड़ो को मुल्क जांचनि जिते हू ऐं हुनजा नसल जेके आहिनि उहे हुकुमरानी करे सघनि ऐं देरपा हुकुमरानी करे सघनि। पहिरीं वजह इहा हूंदी आहे त हुननि खे नए मुल्क जी तलाश हूंदी आहे त जीअं हू हुते हुकुमरानी करे सघनि, पहिरीं वजह इहा। ॿी वजह जेका ॿुधाइनि था लिखनि था किताब उहा इहा आहे त उन वक़्त में मीरान मोहम्मद जौनपुर, जेको मीरान मोहम्मद सैयद मीरान मोहम्मद हूंदो आहे उहो जौनपुर में पैदा थींदो आहे हिकिड़ो माण्हू,
ऐं अॻियां हली उहो माण्हू पाण खे मेहदी डिक्लेयर कंदो आहे ऐं हू चवंदो आहे त मूंखे ख़्वाब में मुख़्तलिफ़ जॾहिं आउं वज़ीफ़ा कंदो आहियां त वज़ीफ़नि जे वक़्तु मूंखे हिकिड़ो आवाज़ु ईंदो आहे त तूं मेहदी आहीं ऐं ईअं ई पोइ मूंखे बार बार आवाज़ अचणु लॻा। मुंहिंजा अक़ीदतमंद इहा ॻाल्हि कंदा हुआ मूंखे बार बार आवाज़ अचणु लॻा ऐं पंहिंजो पाण खे मेहदी डिक्लेयर कयो ऐं हुन चयो त आउं ई मेहदी आहियां ऐं हाणे असीं जेको आहे उहो दुनिया में इस्लाम खे नए सां आणींदासीं ऐं सभु जेके माण्हू आहिनि उन्हनि खे मुस्लमान कंदासीं। इहा सूरत सिर्फ़ु इस्लाम में न आहे, दुनिया जा जेके मुख़्तलिफ़ मज़हब आहिनि उन्हनि दुनिया जे मुख़्तलिफ़ मज़हबनि में अहिड़े क़िस्म जूं शयूं आहिनि। मिसाल ईसाइन वटि आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम वापसि ईंदो ऐं जेके बि दुनिया जा माण्हू आहिनि उन्हनि सभिनि खे ईसाई कंदो ऐं सभु माण्हू क्रिश्चन थी वेंदा। हिंदुनि में ईअं आहे त विष्णु महाराज जेको आहे असांजो आख़िर में ईंदो ऐं जेके बि माण्हू आहिनि उन्हनि खे तबलीग करे ऐं सभिनि खे हिंदू करे छॾींदो। ईअं इस्लाम में बि आहे त 12हों इमाम ईंदो या इमाम मेहदी ईंदो, जेके बि माण्हू आहिनि उन्हनि सभिनि खे हिकिड़ा त मुस्लमान जेके जिन जो दीन कचो आहे उन्हनि जो दीन मज़बूत कंदो ऐं ॿिया जेके ॿियनि मज़हबनि वारा आहिनि उन्हनि सभिनि खे मुस्लमान कंदो। तो इहा अक़ीदा हर मज़हब में तक़रीबन रहिया। तो मीरान मोहम्मद जौनपुर उते पंहिंजो मेहदी हुजण जी दवा थो करे ऐं हू तबलीग लाइ निकिरे थो ऐं उते उनजा अक़ीदतमंद इंडिया में थियनि था तमामु घणा ऐं पोइ गुजरात जो ऐं कच्छ जो ऐं इहो पासो अची खंभात खां थींदो ऐं जूनागढ़ खां थींदो अची सिंध में अचे थो ऐं हू अची दुल्हा दरिया ख़ान ऐं जाम निंदे जी दरबार में अची इहा ॻाल्हि करे थो त आउं मेहदी आहियां ऐं इस्लाम खे नए सिर जीआरणु आयो आहियां ऐं तव्हां मूंसां गॾिजी पाओ। लेकिन दुल्हा दरिया ख़ान खे सम्झी वेंदो आहे छाकाणि त दुल्हा दरिया ख़ान जी सोबत हूंदी आहे जेको बाग़बान में असांजो बुज़ुर्ग हूंदो आहे मखदूम बिलावल, उन सां उनजी तमामु घणी सोबत हूंदी आहे ऐं हू हुन में तमामु घणो रहंदो आहे ऐं शाह हैदर सनाई बि हुनजो दोस्त हूंदो आहे। तंहिंजे करे हू जेका महदवी तहरीक आहे उनमें उनजो अक़ीदतमंद ही न थींदो आहे, पर खटे में जेका दरबार हूंदी आहे समन जी उन दरबार मां हिकिड़ो ॿियो वॾो नालो कादी कादन उहो हुनजो अक़ीदतमंद हूंदो आहे मीरान मोहम्मद जौनपुर जो। पर पोइ जाम वारा ऐं हुनजी जेका ख़ातिर ख़्वाह कंदा आहिनि दावत वग़ैरह जेका थींदी आहे उनखे खाराए ऐं पोइ हुनखे दुल्हा दरिया ख़ान जी हरफ़त सां जल्दी हुनखे इजाज़त ॾींदा आहिनि त जीअं उहे हितां निकिरी वञे। ऐं ॿिया मुख़्तलिफ़ राइटर लिखनि था ऐं साईं जीएम सैयद पंहिंजे किताब सिंध जा सूरमा में इहा ॻाल्हि लिखी आहे त पोइ दुल्हा दरिया ख़ान, शाह हैदर सनाई ऐं मखदूम बिलावल इन महदवी तहरीक खे रोकण लाइ हिकिड़ो प्लान जोड़ींदा आहिनि त ही मीरान मोहम्मद जौनपुर जॾहिं इहो ॿेड़ियुनि जे ज़रिए सिंधु दरिया जो किनारो अची मथे वेंदो आहे, मुल्तान जी साइड में वेंदो आहे त शाह हैदर सनाई जे थ्रू ई उन जूं ॿेड़ियूं जलाईंदा आहिनि ऐं ॿेड़ियूं जेके आहिनि उहे ॿोड़ाईंदा आहिनि ऐं ॿेड़ियूं घणियूं हूंदियूं आहिनि। इहा ई वजह हूंदी आहे जो मीरान मोहम्मद जौनपुर सिंध में घणी तबलीग करे न सघंदो आहे ऐं हू जल्दी सिंध मां रवानो थी वेंदो आहे ऐं हू वञी अफ़गानिस्तान ऐं इन में तबलीग कंदो आहे। जीअं हू अफ़गानिस्तान में तबलीग कंदो आहे त हीअ जेके अरहून आहिनि इहे मीरान मोहम्मद जौनपुरी जा अक़ीदतमंद ऐं मुरीद थी पवंदा आहिनि, उनजे हथ ते बियत कंदा आहिनि ऐं महदवी तहरीक में हू अची वेंदा आहिनि। ॿियो जेको वॾो सबबु मिले थो असांखे उहो मज़हबी माना में मिले थो त जीअं हू सभु जेके आहिनि उहे आहिनि महदवी तहरीक में ईंदा आहिनि त मीरान मोहम्मद जौनपुरी जो जेका तबलीग हूंदी आहे उनजा ॿ टे वॾा नुकात हूंदा आहिनि। हिकिड़ो नुक़्तो उन मां इहो पहिरियों इहो हूंदो त हिजरत कजे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां हिजरत कजे ऐं उन्हनि माण्हुनि खे इस्लाम जी तबलीग कजे, उन्हनि माण्हुनि खे इस्लाम में आणिजे। त हीअ जेको आहे न अरहून आहिनि उहे बि चवनि था त भई असीं त हाणे महदवी आहियूं, असांजो जेको अॻवान आहे रहबर आहे उहा इहा ॻाल्हि करे थो त हिजरत कजे। असीं त अॻे ई ॿाड़िया वेठा आहियूं कंहिं मुल्क खे वञी फतह करियूं ऐं कंहिं मुल्क जा जेके आहिनि लुचियूं खुलियूं हुनखे असांखे जॾहिं हीअ चए पियो त पोइ ठीकु आहे, इस्लामी माना में असांखे हिकिड़ी फतवा मिली वई आहे, हीअ फतवा आहे असां लाइ, असीं ईंदासीं। मुख़्तलिफ़ जेके मुसलमान आहिनि अफ़गानिस्तान खां जेके अची हिंदुस्तान में जॾहिं हिननि फतहूं कयूं हुयूं उहे गज़नवी खां वेंदे, मोहम्मद तुग़लक खां वेंदे, अलाउद्दीन खिलजी खां वेंदे या ॿिया जेके आहिनि उन्हनि सभिनि लोधियुनि खां वेंदे जेके बि कयूं हुयूं त उन्हनि पंहिंजनि उन्हनि इनवेयनि खे ऐं उन्हनि हमलनि खे जाइज़ ॾियण लाइ फतवाऊं वरितियूं हुयूं ऐं उनखे फतवाऊं मिलंदियूं हुयूं त तव्हां वञो था हिन पासे हिंदू वेठा आहिनि था, हिन पासे ॿिए जेके मज़हब जा माण्हू वेठा आहिनि, तव्हां उन्हनि खे घुरियो, लुचियो, उन्हनि खे मारियो, उन मुल्क खे तव्हां तबाह करे छॾियो ऐं उन मुल्क जी जेका मिल्कियत आहे उनखे माल गनीमत में शुमार कयो, तव्हां लाइ सभु जाइज़ आहे। तंहिंजे करे हुननि खे इहा वजह मिली वई त ठीकु आहे, हाणे त असांखे जॾहिं महदवी तहरीक में अचण खां पोइ असांखे इहा आहे त असीं इज़त करे सघूं था त पोइ हिजरत कजे ऐं हू हुनखे इहो वरी मज़हबी माना में हुननि खे इहो हिकिड़ो
थंभो मिली वेंदो आहे त हुन सूरत में निकिरी अचनि। ॿी असांखे वजह इहा ख़ासि मिले थी। पर इनखे जॾहिं हिते जेको रोकीनि था, वॾे मां वॾो जेको हिते रोकण वारा हूंदा आहिनि, हिकिड़ो मखदूम बिलावल हूंदो आहे ऐं शाह हैदर सनाई जेको मखदूम बिलावल जो दोस्त बि हूंदो आहे, ऐं उन सां गॾोगॾु हू मखदूम बिलावल जो ख़लीफ़ो हूंदो आहे। ऐं दूल्हा दरिया ख़ान वारा आहिनि, इहो हिनखे हिते इन तहरीक खे बि रोकींदा आहिनि। अरगून जेके ईंदा आहिनि हिते हमला करे, उन्हनि खे बि माना रोकींदा आहिनि। मखदूम बिलावल जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त हिन दौर जो वॾो बुज़ुर्ग आहे ऐं असांजी जीएम सैयद इहा ॻाल्हि लिखे थो त इहा ख़बर मुकमिल तौर ते न पइजी सघी आहे त हीउ कहिड़ी तरीक़त जो पोइ लॻो, पर घणे भाङे साईं जीएम सैयद चए थो थी सघे थो त सहर वर्दी ख़ानदान जो पोइ लॻ हुजे ऐं सहर वर्दी ई हुजे ऐं शरीयत सां गॾु तरीक़त जो बि तमामु घणो पोइ लॻो ई। ऐं मखदूम बिलावल हू त मज़हबी माना में माण्हू जो मज़हबी हुयो ऐं सूफ़ी बि हुयो, पर ॿिए माना में ॾिसिजे त सेक्युलर क़िस्म जो माण्हू हुयो। छाकाणि त मखदूम बिलावल पंहिंजे पोइलगनि खे इहा ॻाल्हि कंदो हुयो त तव्हांजूं जेके बि जिते जिते बि तव्हां जूं आहिनि दरगाहूं आहिनि, उन्हनि दरगाहनि में कंहिं बि माण्हुनि खां नज़र न्याज़ न वठो ऐं पंहिंजो धंधो पाण इख़्तियार करियो। ऐं ॿी ॻाल्हि में चवंदो हो त मज़हब खे रियासत खां या मज़हब खे सियासत खां अलॻि हुजणु घुरिजे। छाकाणि जो मखदूम बिलावल खे इहा ख़बर हुई त दुनिया में जिते जिते बि मज़हब ऐं सियासत जो मिलाप थियो आहे, उते मज़हब खे ग़लति इस्तेमालु कयो वियो आहे। ऐं आलिम ऐं जेके ॿिया मौलवी आहिनि या ॿियनि दुनिया जे मज़हबनि में पादरी आहिनि या इहे माण्हू पोइ जेके सियासतदान हूंदा आहिनि, उहे हिननि खे ग़लति इस्तेमालु कंदा आहिनि, पोइ ग़लति क़िस्म जूं फ़तवाऊं बि ॾींदियूं आहिनि। हिन खे इहा ख़बर हुई त जॾहिं जॾहिं बि मज़हब सियासत में इन्वॉल्व थियो आहे, उते उते दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि खे नुक़सानु थियो आहे। ऐं ईअं ई जेकॾहिं हिते ई महदवी तहरीक जो थ्रू हिते सियासत में मज़हब खे इन्वॉल्व कयो वियो त सिंध जे माण्हुनि में जेको मज़हबी हमआहंगी आहे ऐं माण्हू जेके पाण में रिली मिली रहनि था, उहा हिते न रहंदा। छाकाणि त अञा बि सिंध मुकमिल तौर ते घणा माण्हू सिंध में ईअं चए सभु मुस्लमान थी विया, ईअं न हुयो। असां वटि इलाही वक़्त में हिंदू हिते तमामु घणे तइदाद में रहंदा हुया। कैबिनेट में ख़ुदि मखदूम बिलावल जा जेके ख़लीफ़ा हुया, उहो बि रणमल सोजो ऐं राणा ऐं ॿिया हुया। ऐं कैबिनेट में सम्मन जी जेका कैबिनेट हुई, उन में बि हिंदू ई रहंदा हुया। त हिन ॾिठो त जेकॾहिं ईअं इन्वॉल्व थियो त असांजे मुल्क खे तमामु घणो लचको लॻंदो ऐं पोइ इंतिहा पसंदी जी जेका आहे अलामत उहा उभरती, तंहिंजे करे हिननि शयुनि खे रोकणु चाहियो हुते। ॿियो मखदूम बिलावल ख़ुदि इहा ॻाल्हि कंदो त कंहिंखां बि नज़र न्याज़ न वठो, पाण पंहिंजो धंधो इख़्तियार कयो। इहा ई वजह हुई जो मखदूम बिलावल पाण कोरको धंधो इख़्तियार कयो ऐं कोरी वारो कमु कंदो ऐं उतां ई पंहिंजी जेका इनकम थींदी हुई उहो खाईंदो हुयो। ऐं उनखां पोइ जॾहिं अगुन काहे था अचनि सिंध ॾांहुं, त पहिरीं जेको जंग थिए थी, उन में शाह पंहिंजो जाम आख़िरी फ़िरोज़ जेको आहे उहो ठठो छॾे भॼी थो वञे। ऐं पोयां जेके ॿिया कैबिनेट वारा माण्हू हूंदा आहिनि, उहे हिन सां विढ़ंदा आहिनि। पर पोइ हू वरी अचे थो पंहिंजी माउ खे वठी दूल्हा दरिया ख़ान न ऐं दूल्हा दरिया ख़ान खे पचाए वेंदा आहिनि। वरी दूल्हा दरिया ख़ान हिननि खे उहा हुकूमत वठाए ॾींदो आहे, वरी हुकुमरान थी वेंदो आहे। पर पोइ हिन जूं जेके हरकतूं हूंदियूं आहिनि तमामु जेके आहिनि नाअहली वारियूं हूंदियूं आहिनि, त पोइ वरी शाह बेग अरगुन वरी हिकिड़ी गाह कंदो आहे सिंध में। ऐं पोइ दूल्हा दरिया ख़ान लश्कर वठी या वॾो लश्कर वठी हुन सां जंग कंदो आहे। पर पोइ जंग तमामु सुठी लॻंदी आहे ऐं जेका बि कोशिशि थी सघंदी आहे दूल्हा दरिया ख़ान खां, उहा विढ़ंदो आहे हुन सां। पर पोइ दूल्हा दरिया ख़ान हुन जंग में शहीद थी पवंदो आहे। शहादत मारण खां पोइ ॿिया जेके लश्कर हूंदो आहे, तमामु घणी खून रेज़ी थींदी आहे ऐं अरगून अची नचे में पंहिंजी हुकूमत क़ाइमु कंदा आहिनि। ऐं शाह बेग अरगून हिते पंहिंजे पुटु शाह हुसैन खे बीहारींदो आहे 1520। पर इहा एसि ताईं ॻाल्हि न हूंदी आहे, छाकाणि त शाह बेग अरगून साल खनि हिते रहंदो आहे ऐं वापसि उहो हलियो वेंदो आहे हेरात न ऐं अफ़गानिस्तान न। त पोयां जेके सिंध में जेके अञा माण्हू हूंदा आहिनि या समा हूंदा आहिनि, उहे अञा बि जंग कंदा आहिनि। मिसाल दूल्हा दरिया ख़ान जा ॿ पुट जेके आहिनि, महमूद ख़ान ऐं मोटन ख़ान, उहा वरी हिकिड़ी कोशिशि कंदा आहिनि, वरी माण्हुनि खे गॾु कंदा आहिनि, जंहिंमें जाड़ेजा हूंदा आहिनि, समा हूंदा आहिनि, कंहिं क़दुरु सूमराब हूंदा आहिनि, सोझा हूंदा आहिनि। उहे सभु वरी बि हिकिड़ो लश्कर तयारु कंदा आहिनि, जंहिंमें अॻवाणी जेके आहिनि महमूद ख़ान, मोटन ख़ान ऐं रणमल सोजो ऐं इहे ॿिया, ऐं उहे वरी बि हिकिड़ी जंग कंदा आहिनि। उन में वरी बि हीअ जेके आहिनि टई शहीद थी वेंदा आहिनि। पर पोइ मुस्तक़िल तौर ते उहा जंग समा हराए चुका हूंदा आहिनि ऐं तूफ़ान अची अरगून जेके अची सिंध ते क़ाबिज़ थींदा आहिनि।
ईअं हिन में जेको सिंध मां जेके माण्हू आहिनि आलिम आहिनि वॾे में वॾी जेका हेल्प कंदो आहे उन्हनि जी उहो काज़ी कादन कंदो आहे। काज़ी कादन में हिकिड़ी माना में चओ वञे त काज़ी कादम सिंध जो पहिरियों वॾो शाइर ज़रूरु आहे, पर हिन माना में चओ वञे त हू सिंध जा जेके गणगारा आहिनि या सिंध दोस्त जेके लेखक आहिनि खे गद्दार कोठिन था, छाकाणि त हू उन्हनि जी बिल्कुलु मदद कंदो आहे। ऐं हिकु दफ़ा हू शाह हुसैन खे हिकिड़ो जुमिलो चवंदो आहे, शाह हुसैन चवंदो त हाणे त असां वटि आराम थी वियो आहे, हाणे त असीं सुकून में वेठा आहियूं पिया। त हिन ते काज़ी कादन हिकिड़ो हुनखे जुमिलो चवंदो आहे त सरकार असांजी हीअ जेका ज़मीन आहे इहा सैलाब वारी ज़मीन आहे ऐं हिते देवियूं ऐं लाणा घणा थींदा रहंदा आहिनि, तंहिंजे करे हथ में हमेशह टीकम रखणु घुरिजे। शाह अरगुन हुन जी ॻाल्हि सम्झी वेंदो आहे शाह हुसैन, हू छा कंदो आहे वरी बि सेवण जे आसे पासे में जेके ॻोठ हूंदा आहिनि, लाखो साहिबु लिखे थो त 40 सरदार त सिर्फ़ु जाड़ेजा हूंदा आहिनि, 40 ॻोठनि खे जाड़ेजनि जे ॻोठनि खे तबाह कंदो आहे। अहिड़ा ॿिया हज़ारे सिंध जा ॻोठ हूंदा आहिनि उनखे तबाह बर्बादु कंदा आहिनि ऐं माल लुटींदा आहिनि ऐं ईअं ई हिननि जी जेका आहे उहा सरकशी थींदी रहंदी आहे। ऐं उनखां पोइ काज़ी कादन खे ई पखर में पंहिंजो काज़ी करे रखंदा आहिनि ऐं हू काज़ी थींदो आहे। ईअं बहरहाल ईअं ई हुकूमत वेंदी आहे ऐं ईअं ई अरगुन जी शाह थींदी आहे।